द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 167 अॼु जा सिंधी अखर आहिनि: बस जर, विॼु या बंदि करणु, गोलो या आतिशी गोलो, सचो, सचाई, सनद या असुल, बंदि, ॻंढि, दस्तावेज़ या लिखित इक़रारनामो, क़ैद, ग़ुलामी, रोक या पाबंदी। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। दरवाज़ो बंदि करण लाइ कड़ी कुंडे सां गॾु बस जर जो बि उपयोग करे सघिजे थो। दंगाइनि खे भॼाइण लाइ पुलिस धुओं पैदा कंदड़ गोलनि जो उपयोग कंदी आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। सिंधी समाज असुल में सिंधु किनारे जो रहवासी हुओ, इन वास्ते कंहिं सरकारी सचाई सनद जी ज़रूरत न आहे। कोर्ट में शादी करण ते लिखित इक़रारनामे ते सही करणी पवंदी आहे। अंग्रेज़ी राज में शहरनि नागरिकनि ते तरह तरह जूं पाबंदियूं हुयूं, मतिलबु आज़ादी क़ैद में हुई। सिंधियत सुहिणी रहे।